समूरी दुनिया में कोरोना वायरस सबब 1,45,378 माण्हू हयातियूं विञाए वेठा, जॾहिं त मुतासिरनि जो अंग 21,73,000 थी वियो। पाकिस्तान में कोरोना वायरस सबब फौतियुनि जो अंग 135 थी वियो। मुल्क में कोरोना वायरस जे करे वधीक 11 ॼणनि जे फौत थियण खां पोइ फौतियुनि जो अंग 135 थी वियो। वधीक नवां केस ज़ाहिर थियण खां पोइ वायरस मुतासिरनि जो अंग 7,027 थी वियो। परॾे में रहंदड़ पाकिस्ताननि जी ख़िदमत खे विसारे नथो सघिजे। इमरान खान कोरोना ख़िलाफ़ जंग विड़ंदड़नि जे जल्द सिहतयाबी लाइ तवगो आहियां। वॾे वज़ीर ऐं आलमनि तरफ़ां अवाम खे घरनि में जुमे नमाज़ अदा करण जी अपील करे छॾी। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह अॼु मंझंदि 3 वॻे ताईं सूबे में सख़्त लॉकडाउन जो ऐलान करे छॾियो आहे। वधीक ख़बरुनि ऐं न्यूज़ अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट